मां मासी नूरीअ जो इरादो आहे त आउं सोरई खे तलाक ॾियां। पुट जे उन्हनि खे इहो शौक़ु आहे न विहांउ त तुंहिंजो वरी बि थी वेंदो पुट। अमा ही तूं खोजाड़ो थी चुई ये किरण किना ऐं जग मंझि हली की न सघंदुसि अमा। माण्हुनि जा महीना मूंखे मारे विझंदा अमा। पुट ई के वॾी ॻाल्हि किने हर ॿिए घर में ईअं थींदो पियो रहे। अमा पर असांजो नुक़सान कहिड़ो थियो आहे जो इन तरफ़ असीं वञूं। हाओ पुट ईअं त आहे पर हुने खे सम्झाए केरु। पटेल खे बि मोकिलियो हुम उनजी त मुर्गो बेइज्जती कयूं। अमा थोड़े थोड़े जहिड़े ते एॾा वॾा फैसला की न कबा आहिनि जिनसे ई घर ओजड़ी वञनि। पुट तूं गुजारो तो समझे हां त सुरई पाही अची तोखे सुख ॾींदी। अमा असांजे विच एॾा इख़्तिलाफ़ कीननि हरियां भरियां हू वञी इन आख़िरी फैसले ते पहुता आहिनि। पुट इन मंझि ख्वार हू पिंड थींदा मां हू ख्वार की न थींदा माण्हू असांजे मथां बि खिलंदा आओ। जोर आहे जोर तूं आहे अमा आओ की न आया। ई ॻाल्हि मूंखे सम्झ में कीन थी अचे त मूमल शर्मिला ते कूड़ा इल्जाम छो थी हणे सेब वरी रमूड़े ते। रमूड़ो त मुंहिंजो हिलाली नो करे उहो मुंहिंजी लॼ मंझि अखियूं की मुझंदो ई मूंखे पक आहे। इन ॻाल्हि जी मूंखे जांच करणी पवंदी। चोरी सुकावा जी धूड़ पाए सिलुड़े वारनि खे चवां थो इन ॻाल्हि जो वीचार छॾे ॾियनि। केड़ी गाल ते ने राणे खान खे टांडो लगो मुख भी सुनायो तो सही। तो जेका पटेल सां मुमारी कई हुई ना उन त राणो कावड़ियो आहे। ए असा के ने राणे खान जी परवाह बरवा कीने ए कावड़ियो आहे ते पियो कावड़ियो असा के कुजाड़ो कंदो। ए रन तू हरिया भरिया मोजे हथा मरंदी ए असी राणे खान जे घरा की न था काऊं जो वे ही हुन जी कान कढू हुन जी गुलामी कयूं। ही रन राणी खान जे घर में पांजी नींगरी आहे। ए असा के तो हुन मंज को असरो बासरो भी कीने ए हुन नींगरी वेचारी के असा जे घरे छडे त की न तो। ए निभागी रन बी गाल घोरी पर राणे खान सब फिटाए असी सुख सां की न रही सकंदासीं। ए मिके टप की ने राणे खान बान जो ए असी चन्नेसर खान जे राज में वेठा आयूं औ खाऊं त पिंड जो था। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।